अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं अली रज़ा मंगी इशा अयूब। सब खबरें शामिल करना से है वक्त जो हेडलाइंस। पाकिस्तान ऐं ईरान सिक्योरिटी सिविल मामलन में अदालती मदद, वेटरनरी ऐं जानवरनि जी सिहत समेत 8 शोबनि में सहकार वधाइण लाइ मफ़ाहमती यादाश्तनामनि ते सयूं करे छॾियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ईरानी सदर मोहम्मद इब्राहिम रईसी विच में मुलाक़ात। दहशतगर्दी ख़िलाफ़ गॾिजी कोशिशुनि, वापारी, सियासी ऐं सक़ाफ़ती सतह ते ॿितरफ़नि लाॻापनि खे हथी वठाइण ते इत्तेफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि विच में वापारी काथो $10 अरब ताईं वधाइण जो बि फ़ैसिलो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ईरान सां असांजो वास्तो सदियों पुराणो आहे। समूरनि इस्लामी मुल्कनि खे OIC जे प्लेटफॉर्म तां फ़लस्तीन ऐं कश्मीर लाइ आवाज़ उथारणु घुरिजे। गज़ा में हिन वक़्त ताईं 35,000 फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। कश्मीरी माथिरी अॼु रत सां रंगजी चुकी आहे। पाकिस्तान गज़ा में जारी ज़ुल्म बिना देर बंदि करण जो मुतालबो करे थो। सलामती कौंसिल जे ठहराउ जा बखिया उड़ेड़ा पिया वञनि। ईरानी सदर जो चवणु आहे त पाकिस्तान जी सरज़मीन असांजे लाइ क़ाबिल एहतराम आहे। सलामती कौंसिल गज़ा जे मामले में ज़िम्मेवारियूं अदा न करे रही आहे। फ़लस्तीन में जारी इसराइली जारियत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। गज़ा जी हिमायत ते पाकिस्तान जा थोराइता आहियूं। ईरानी सदर मोहम्मद इब्राहिम रईसी जे पाकिस्तान आमद। वज़ीर आज़म हाउस पहुचण ते ईरानी सदर के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना बि वॼाया विया। ईरानी सदर सां गॾु वफ़द में ईरानी ख़ातून अव्वल, परॾेही वज़ीर, काबीना मेंबर, आला अमलदार ऐं वापारी शामिल। नूर खान एयरबेस पहुचण ते वफ़ाक़ी वज़ीर रियाज़ पीरज़ादा मुआज़िज़ महिमान जी आजियां कई। पाकिस्तानी सक़ाफ़त मुताबिक़ ॿारनि ईरानी सदर खे गुलदस्तो पेश कयो। ईरानी सदर इब्राहिम रईसी सदर, आर्मी चीफ, सेनेट चेयरमैन, क़ौमी असम्बली जे स्पीकर समेत अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। ईरानी सदर लाहौर ऐं कराची जा दौरा करे सूबाई क़यादत सां पिणु मुलाक़ात कंदो। मुआज़िज़ महिमान क़ाइद आज़म ऐं अलामा इक़बाल जे मज़ार ते हाज़िरी भरींदो। ईरानी सदर जी आमद ते सुभाणे कराचीअ में आम मोकल जो ऐलान। तालीमी इदारा ऐं ऑफिसूं बंदि रहंदियूं। ईरानी सदर इब्राहिम रईसी सुभाणे लाहौर ऐं कराची जो दौरो कंदो। लाहौर आमद ते वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ ईरानी सदर जी आजिया कंदी ऐं मुअज़्ज़ज़ महिमान जे मान में मांझांदो ॾींदी। गवर्नर पंजाब सां मुलाक़ात बाद ईरानी सदर कराची लाइ रवानो थींदो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ईरानी सदर जो इस्तक़बाल कंदो। इब्राहिम रईसी कराची में मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो ऐं वापारी बिरादरी सां मुलाक़ातूं कंदो। ईरानी सदर जे दौरे सबबि लाहौर ऐं कराची में आम मोकल हूंदी। तालीमी इदारा ऐं ऑफिसूं बंदि रहंदियूं। ऐं कराची में 7 ॾींहनि लाइ ड्रोन जे इस्तेमाल ते पाबंदी। कमिश्नर कराची फ़ौरी तौर ते अमल दरामद लाइ नोटिफिकेशन जारी करे छॾियो। एडिशनल IG मूजिब मुल्क दुश्मन अंसरनि ऐं दुश्मन एजेंसियुनि पारां अहम हंधनि खे ख़तरो आहे। परॾेहियुनि ते ताज़नि हमलनि खां पोइ AIG जी दरख़्वास्त ते ड्रोन्स उॾाइण ते बंदिश लागू कई वई।